अॼु असां संदेश जे बारे में ॻाल्हायूं था ऐं कीअं शैतान हिन संदेश जो इस्तेमालु कंदा आहिनि विश्वास चुराए करे हुन में असांखे वचन ॾिसणा आहिनि। महिरबानी तव्हांजी, तव्हां इहो सभु असां लाइ कयो आहे ऐं वचन असांखे ॾिना आहिनि। तव्हां प्रभु असां सां गॾु आहियो। प्रभु चए थो केवल तव्हांखे प्रार्थना करणी आहे। जंहिंमहिल हिकु शत्रु असांखे इहो कंदो आहे त प्रभु अची करे पाण बचाईंदो आहे। असांखे हमेशह इहो ई सोचणो आहे कि जेको लिखियलु आहे, असां वटि इलाही कवच आहिनि, उन्हनि मां हिक जे बारे में तव्हांजे साम्हूं ॻाल्हाईंदमि ऐं ॿुधाईंदमि जेको ॻाल्हि आहे विश्वास। एफिसियो 6:16 में लिखियलु आहे त उन सभु ॻाल्हि ते असांखे विश्वास रखणी आहे ऐं स्थिर रहणो आहे पंहिंजे पाण में। ऐं जेकी ॻाल्हि उहा अचे थी साम्हूं, असांखे मनुष्यता में उहो विश्वास ढाले छॾिणो आहे। जंहिंमहिल असां ॻाल्हाईंदा आहियूं, असां इहो चवंदा आहियूं कि असांखे विश्वास आहे ऐं असांजो दुश्मन असांजे मथां हमिलो कंदो रहंदो आहे। पोइ असां चवंदा आहियूं असां CD पढ़ी आहे, किताब पढ़िया आहिनि, इहो ॿुधियो आहे, इलाही गाना था ॿुधूं। न, जंहिंमहिल शत्रु असांजे मथां प्रहार कंदो आहे त असांखे सोचणो पवंदो आहे असां कीअं हुनखे बचायूं। उहो आहे विश्वास। असांखे विश्वास रखणो आहे। उहो असांखे कुझु न करे सघंदो। जेको विश्वास असांखे ॾेई सघंदो आहे जंहिंमहिल शैतान प्रहार कंदो, उहो हमेशह ईअं ई चवंदो आहे कि असां डप जे कारण पंहिंजी कोशिशि न कयूं ऐं ॾकी करे वेही रहूं। जेको आहे उहो असां ॾकी करे वेही रहूं, असां हमेशह हुन जे साम्हूं गोॾा टेके छॾियूं। ईअं थींदो। जेकी ॻाल्हि आहे असांखे डप में न जीअणो आहे, असांखे विश्वास में जीअणो आहे। उहो जेको चए थो असांखे डप ऐं अंदरि निर्भरता अची वेंदी आहे। उहा जेकी निर्भरता आहे, असांजे अंदरि शंका ईंदी आहे त असां चवंदा आहियूं कि अरे बाप रे, इहा कहिड़ी ॻाल्हि आहे। पर असलियत में उहो जाम नंढी ॻाल्हि हूंदी आहे। असां हुनखे सोचींदा आहियूं कि ईअं छो थियो। शंका अची वई त मन तव्हांजो विश्वास न आहे। अगरि मूंखे यकीन आहे त संदेश हमिलो करण जी कोशिशि कई हूंदी। असांजे प्रभु ऐं मुक्तिदाता जे मथां इहो कयो हो ऐं उन्हनि पंहिंजे वीचारनि सां मथे आंदो इब्राहिम खे बि। जंहिंमहिल शंका अची वेंदी आहे त असांखे लॻंदो आहे कि ईअं छो थियो असां सां गॾु। जेसिताईं असां पंहिंजी शंका न हटाईंदासीं, प्रभु असांखे मथे न आणींदो। मूंखे विश्वास आहे जंहिंमहिल बि जेकी बि ॻाल्हि थींदी आहे उहो प्रभु पाण अची करे कंदो आहे। 22 वचन जे 14 अंक में जंहिंमहिल पौलुस वियो हुयो ॿेड़ीअ ते, जंहिंमहिल सभु गॾु हुया ऐं ख़बर अथव छा थियो, हुते जाम वॾो तूफ़ान आयो, आंधी अची वई। जिते वञी करे जहाज में हेॾो तेज़ हवा अची वई ऐं असां हुनखे बीहण न ॾिनो ऐं उहो हली वियो हुतां। उन खां पोइ हिकु ॻाल्हि ॿी बि थी, जाम मुश्किलूं अची वई उते। जंहिंमहिल तव्हां पंहिंजे मन में वीचार खणंदा, फ़ैसिलो कंदा, तव्हां इहो फ़ैसिलो कयो आहे, तव्हांखे इहो करिणो आहे, अगरि तव्हां हिन ते फ़ैसिलो क़ाइमु करे पंहिंजी ॻाल्हि खे अॻियां वधाईंदव त तव्हांखे हमेशह सफलता मिलंदव। पर पोइ बि हुन चयईं कि तव्हांखे इहा भयानक आंधीअ जे विच में पौलुस चए पियो कि तव्हांखे निवेदन आहे त तव्हां सुठो बर्ताव कयो सभिनीनि सां। इहा ॻाल्हि जेकी आहे हितां हली वेंदी। जंहिंमहिल साम्हूं सभु चुनौतियूं अची वयूं त तंहिंमहिल हुन अनमोल वचन कढियईं ऐं सुठो रुख बनाइण जी कोशिशि कई। पोइ बाइबल में जेको लिखियलु आहे उहो सभिनीनि खे ॿुधाईं ऐं चयईं कि तव्हांखे हमेशह कायरता भॼाइणी आहे पंहिंजे पाण मां। जंहिंमहिल माण्हू चवनि था कि तव्हांखे हितां हली वञिणो आहे इन ॿेड़ीअ तां, इहा ॿेड़ीअ तव्हांखे हमेशह नुक़सानु पहुचाईंदी रही आहे, पर संसार में अहिड़ी जाम ॿेड़ियूं आहिनि, तव्हांखे हुन तां पार पवणो आहे। ऐं मुंहिंजो निवेदन आहे त तव्हां पंहिंजे प्रभु मथां विश्वास रखो ऐं उन ॻाल्हि ते जेकी पवित्र आत्मा तव्हां सां गॾु आहे ऐं पंहिंजे दिलि में इहो विश्वास रखो। पौलुस हमेशह कोशिशि कंदो रहियो ऐं निवेदन कंदो रहियो त तव्हां सुठो व्यवहार बनाए रखो, हुन सां शक्ति मिलंदी तव्हांखे। ख़ुशि रहो, सुठो व्यवहार कयो। पोइ बि बाइबल में सेखारियो आहे कि असांखे पंहिंजी ख़ुशी बनाए रखणी आहे। यीशु चयो आहे कि हिन संसार में जाम कष्ट ईंदा। ख़ुशि रहो। मां तव्हांजे चेहरे ते मुस्कान नथी आणे सघां, पर तव्हांखे ख़ुशि रहणो आहे। ख़ुशि रहो। मां संसार खे पी वरितो आहे तव्हांजे लाइ। ऐं पौलुस चयो त तव्हांखे निवेदन आहे हमेशह ख़ुशि रहो, सुठो व्यवहार कयो
ऐं सुख बणाए रखो, हुन सां तव्हांखे शक्तिशाली ईंदी ऐं उहो तव्हांखे पंहिंजे पाण सां मिलाए छॾींदी प्रभु सां गॾु। छाकाणि त तव्हां पंहिंजी प्रेरणा सां इहो करे सघंदा आहियो ऐं छो त परमात्मा तव्हां सां गॾु आहे ऐं सेवा कंदो आहे, तव्हांखे पंहिंजे पाण वटि अची वेंदो आहे ऐं चवंदो आहे की तव्हांखे इहो सभु करिणो आहे, तव्हांजे साम्हूं आहे। तव्हांखे पंहिंजे पाण खे हमेशह उत्साह करिणो आहे, पंहिंजे पाण में अंदरि इहो उत्साह पैदा करिणो आहे की तव्हांखे हमेशह गिरजे में वञी करे इहो चवणो आहे की तव्हां हमेशह ख़ुशि आहियो। तव्हांखे हमेशह ॻाइणो आहे गिरजे में वञी करे की तव्हांजो विश्वास पको आहे, मां ख़ुशि आहियां, मुंहिंजे अंदरि ख़ुशी आहे ऐं मुंहिंजे अंदरि काई ख़राबु ॻाल्हि न आहे, मां इन में आहियां, प्रभु मूंखे वादो कयो आहे। असांखे ख़ाली इहो गानो न ॻाइणो आहे गिरजे में वञी करे, असांखे हिन तूफ़ान खे मूंखे हटाइणो आहे, इहो विश्वास रखणो आहे ऐं प्रभु चयो आहे की मुंहिंजो वादो आहे तोसां गॾु, मां न ख़राबु केवल आहियां पर मुंहिंजे अंदरि जेकी ख़राबु आहे उहा ॻाल्हियूं सभु निकिरी वेंदी। तव्हांखे इहो फ़ैसिलो करिणो आहे, इहो परमात्मा खे चवणो आहे की तव्हांजे जीवन में जेकी बि ॻाल्हियूं आहिनि उहे तव्हां हटाए छॾियो ऐं मूंखे पूरो विश्वास आहे, मूंखे विश्वास आहे। मुंहिंजे वीचार सां असांखे पंहिंजे विश्वास खे मज़बूत करणु खपे, असांखे पंहिंजे वात मां इहो इक़रार करणु खपे। ॾिसो, हिकु ॻाल्हि आहे जेकी विश्वास आहे उहा असांजे अंदरि वारी शक्ति आहे जेको प्रभु ॾिनी आहे। असांखे पंहिंजी शक्ति खे सुञाणणो आहे, उनखे इन मुक्त करिणो आहे की उहो पंहिंजे अंदरां इहो सभु ॻाल्हियूं कढी सघे ऐं पंहिंजे वात जे द्वारा असांखे चवणु खपे की असां प्रार्थना कई आहे ऐं जेकी प्रार्थना कयूं था उन जे करे इहो सभु मिलियो आहे असांखे ऐं इन जे करे इहा प्रकट थिए थी ऐं अंदरां असांजो विश्वास जागे थो। ऐं जेको असां कयूं था, जेको मां तव्हांखे ॿुधाए रही आहियां तव्हांजे साम्हूं बीही करे, मुंहिंजो मतिलबु इहो न आहे त तव्हांखे कुझु ख़राबु लॻे, मां तव्हांखे ख़राबु नथी चवां, तव्हांखे सुठो नथी चवां, जेकी सही ॻाल्हि आहे उहो मां तव्हांखे ॿुधायां थी। अॼु मां हिते बीही करे कुझु सोचां पई ऐं मां चवां पई की अरे इहो छा थी रहियो आहे, तव्हांजे साम्हूं मां चवां की न चवां, उहो विश्वास ईंदो की न ईंदो। ऐं ख़बर अथव छा थियो, ईअं छो थियो? ऐं ख़बर अथव तव्हांखे ईअं लॻंदो आहे की मां ख़ाली बीही करे हिते ॻाल्हियूं कंदी आहियां, हिकु क़दम खणंदी आहियां ऐं चवंदी आहियां त प्रभु मूंसां गॾु आहे। मूंखे इहो महसूसु थींदो आहे की प्रभु हिते अची करे पंहिंजो पाण उहो सभु ॻाल्हियूं करे रहियो आहे जेको मां तव्हांखे ॿुधाए रही आहियां। हिन जो मतिलबु इहो न आहे त तव्हांखे ईअं लॻे की मां इहो सभु ग़लति चई रही आहियां। तव्हांखे विश्वास आणणो आहे पंहिंजे पाण में अंदरां, उहो मुक्त करिणो आहे। उहो चए थो की तव्हांखे प्रार्थना करे इहो सभु हासिल करिणो आहे ऐं हिन में सहमत थी करे वचननि खे पंहिंजे अंदरि विहारणो आहे। जेसि ताईं तव्हां इहो न कंदा तेसि ताईं शैतान तव्हांजे मथां काबू कंदा रहंदा। तव्हांखे शैतान खे हटाए रखणो आहे ऐं चवणो आहे की तूं हितां हली वञ। ऐं जंहिंमहिल तव्हांजे अंदरि कोई शंका अची वेंदी आहे पोइ तव्हां चवंदा आहियो की हा इहा शंका सही आहे ऐं मूंखे ईअं लॻंदो आहे त असां शंका में जीअंदा रहंदा आहियूं। असांखे इहा शंका खे हटाइणो आहे ऐं विश्वास पैदा करिणो आहे पंहिंजे अंदरि। उहो जेको चए थो, सालनि जा साल निकिरी विया वचननि पढ़ी पढ़ी करे, मां ॾिठी आहे उन जी शक्ति, उहो वचननि जी शक्ति ऐं उहो चरियप वारी ॻाल्हियूं जेको असां चवंदा आहियूं ऐं सुठी ॻाल्हियुनि खे हमेशह असां नज़रअंदाज़ करे अॻियां वधी वेंदा आहियूं। जेकी ॻाल्हि असांखे साम्हूं नज़र ईंदी आहे असां हमेशह उहो ई कंदा आहियूं की ईअं छो थी रहियो आहे असां सां गॾु, पर असांजी चरियाप असां पाण सुञाणे न सघंदा आहियूं पंहिंजे अखियुनि सां। असां विश्वास रखंदा आहियूं पर त बि असांजी विश्वास डगमगाइजी वेंदी आहे ऐं पोइ चवंदा आहियूं की ईअं छो थियो असां सां गॾु। असां 25 दफ़ा इहो सोचींदा आहियूं, इन करे शैतान असांजे मथां हावी थी वेंदो आहे। असांखे 25 दफ़ा इहो चवंदो आहे की मुंहिंजो विश्वास क़ाइमु आहे, हमेशह क़ाइमु हूंदो ऐं अॻिते बि क़ाइमु रहंदो। हाणे मूंखे ॿुधायो केरु थो चए? रोमियो 4:18 में हुन इब्राहिम जे निराशा में बि आशा रखी, कोई इंसानी कारण हुजे त विश्वास कयो, उन सचपच इहा परिस्थिति जो अनुभव कयो हुयो। प्रभु हुन सां वादो कयो हुयो कि कुछ भी ठहियो न आहे उन समय जे चुनाव ताईं जेके तव्हां चयो आहे उन पाण में ई, छाकाणि त उन शरीर जो कमु चुनाव न कयो हुयो। परमात्मा हुन जी जल्दी न प कई ऐं चयईं कि योजना में अञा टाइम आहे ऐं सॼी योजना ठाही ऐं उन जो जवाबु उनखे मिलियसि। कोई इंसानी कारण न हुजे त तव्हांखे उन निराशा में बि आशा नज़र ईंदी, छाकाणि त तव्हांजो विश्वास पको आहे ऐं उहो जाम जतननि जो पिता आहे। जीअं हुन चयो आहे, परमात्मा हुन सां वादो कयो हो। उहो जाम वक़्तु गुज़री वियो। उन वक़्तु जेको थियो उन पंहिंजे पाण खे ॾिठो ऐं चयईं उन जी मृत्यु थी चुकी हुई। उन चयईं जेको बोझ हुन जे मथां हुनखे हटाए छॾियो।
जेके असां ॿाहिरे रूप में ॾिसूं त असांजो जाम बुरो हाल आहे, पर पोइ बि प्रभु असांखे चए थो त असां तोखां वादो कयो आहे, मां तोखे बचाईंदसि, ज़रूरु बचाईंदसि। ऐं उहो जाम जतननि जो पीउ आहे। हुन चयईं कि मां कमज़ोर न थींदसि, मुंहिंजो विश्वास क़ाइमु आहे। ऐं उन पंहिंजे शरीर खे ॾिठईं जेकी घटि में घटि 100 सालनि खां अंदरि हुई। ऐं पोइ हुन ॾिठईं त उन शरीर में अहिड़ी ॻाल्हियूं आहिनि, जेको बि हो सभु ख़तमु थी चुको। हाणे ॾिसो, इहा जेकी ॻाल्हि आहे जेको हुनखे हमेशह ध्यानु भटकाईंदो हुयो, हुन चयईं कि मां पंहिंजो ध्यानु भटकणु न ॾींदसि, छाकाणि त मूंखे पंहिंजे प्रभुअ मथां जाम विश्वास आहे ऐं अटूट विश्वास आहे। ऐं हुन चयईं कि पंहिंजो वात खोलियईं ऐं चयईं, मुंहिंजो विश्वास मज़बूत आहे, इहो हिलण वारो न आहे। हुन चयईं, शंका अचे थी, सवाल अचनि था, दुविधाऊं अचनि थियूं। हुन हमिलो कयो हुननि जे मथां ऐं हुन पंहिंजो वात खोलियो ऐं चयईं, महिमा तव्हांजी कयां थो मां। ऐं इहा जेकी ॻाल्हि आहे, मां तव्हां सां प्यारु कंदो आहियां, तव्हांजी जाम जाम महिरबानी, तव्हां मूंसां गॾु आहियो। जेको तव्हां चयो आहे, मां तव्हां सां वादो थो कयां, मुंहिंजो विश्वास पको आहे ऐं हमेशह पको रहंदो, ऐं हिन जो फल तव्हां मूंखे ज़रूरु ॾींदा। यादि रखो, असां जाम चवंदा आहियूं, पर असां सोचींदा आहियूं कि ईअं छो थियो असां सां गॾु, जेको सही समय ते ईंदो। असां जंहिं महिल समस्या में हूंदा आहियूं, असां चवंदा आहियूं कि असांखे कोई हुजे, हुनखे असां पंहिंजी शिकायतूं ॿुधायूं, असां हुनखे फ़ोन करे चऊं कि हीअ समस्या आहे ऐं हीअ चुनौती असांजे साम्हूं अची वई आहे, असां जाम दुखी आहियूं। आमेन। मां हुन खां सुठो प्रचार कयां थी जेतिरो तव्हां ॾेखारे रहिया आहियो मुंहिंजे साम्हूं। हीअ हिकिड़ी सचाई आहे। मां प्रचार करणु बंदि न कंदसि तव्हांजे साम्हूं। इहा सच आहे न। असां बिल्कुलु ईअं ई सोचींदा आहियूं ऐं ॻाल्हाईंदा आहियूं। असांखे लॻंदो आहे कि असांखे कंहिंजी ज़रूरत आहे, असां इहो सभु बंदि करे छॾियूं। जंहिं महिल असां समस्या में हूंदा आहियूं, विश्वास असांखे त्याग ॾियणो पवंदो आहे ऐं पोइ चवंदा आहियूं कि सच में असां सां गॾु इहा ॻाल्हि छो थी आहे, असां ईअं छो करे रहिया आहियूं, असांजे बारे में ईअं छो ॻाल्हाए रहियो आहे। जंहिं महिल असां इस्तेमालु कंदा आहियूं पंहिंजी पकड़ खे, उहो माण्हू चवंदा आहिनि ऐं पोइ, अरे बाप रे, हीअ कहिड़ी ॻाल्हि आहे, मूं सोचियो त इहा जाम भारी आहे, हिन जो इस्तेमालु न कंदसि मां, ऐं मूंखे ख़बर हुई त तव्हांजे साम्हूं मां इस्तेमालु करे सघंदसि या न करे सघंदसि, पर मुंहिंजे साम्हूं चुनौती हुई इहा सभु करण जी। मूंखे वीचार सां हीअं सम्झ में आयो त तव्हांखे ॿुधाइण लाइ, अगरि काई शइ असां मथे खणूं था जेके असांखे मदद ॾेई रही आहे ऐं चई रही आहे, त असां घणा दफ़ा ॾींहं में मथे हेठि कंदा रहंदा आहियूं ऐं अॻिते वधंदासीं। शैतान खे हिन खां परे रखो ऐं हुनखे चयोसि त ॾिस, मुंहिंजे साम्हूं हे ॻाल्हि आहे, तूं हिन जे साम्हूं नथो अची सघे, पर तव्हांखे हमेशह इहो यादि रखिणो आहे, जंहिं महिल तव्हांखे ख़बर पवंदी त तव्हां छा करे रहिया आहियो। जेको विश्वास में इस्तेमालु करे रहिया आहियूं, जेको मांसपेशिया जी जाम ज़रूरत आहे ऐं जेको विश्वास जो प्रबल ठहियो, उहो जाम मज़बूत आहे। ऐं पोइ उन जी महिमा ऐं स्तुति कई प्रभुअ जी। उन जे साम्हूं चई, काई शिकायत न कई। उन जे साम्हूं 22 जे हिन में लिखियलु आहे, उहो जेको हिकु माण्हू आहे, उन आराधना कई ऐं हुन जे साम्हूं अची करे पेरनि ते किरी पियो ऐं चई कि तूं सभिनीनि खां मथे आई ऐं मां तुंहिंजे पेरनि ते अची करे चवां थो, मां चाहियां थी कि तव्हां हिन ॻाल्हि जी कल्पना कयो जेकी मां तव्हांखे ॿुधाए रही आहियां। इहा कहाणी मां ॿुधाए रही आहियां तव्हांखे हिन करे तव्हांखे अॼु जे बारे में ख़बर पए त मां तव्हांखे छा थी चवणु चाहियां। उहा शर्त इहा जेके हुन रखी हुई हुन जे साम्हूं, यीशू ताईं पुछियईं ऐं जेका चमत्कार थिया हुन जे साम्हूं, वाह, उहो तव्हांखे ॿुधाइण लाइ मां जाम उत्साह थी करे चवां थी त हिकु मिंट हिते ध्यानु ॾियो ऐं तव्हांखे ख़बर पवंदी। जंहिं महिल मूंखे यीशू ॿुधाई कि उहो मूंखे मिली वियो आहे ऐं मूंखे मौक़ो मिलियो आहे हुन सां ॻाल्हाइण जी, ऐं हुन चयईं कि तूं हिकु स्त्री आहीं जंहिं 12 साल हिकु ॻाल्हि खे चयो आहे ऐं पंहिंजे सभु ॻाल्हियुनि खे हटाए करे, पंहिंजे दुख खे भुली करे इहो सभु कयो आहे। यीशू जी चर्चा ॿुधी करे तूं पंहिंजे मथां इहे वस्त्र पाता आहिनि जेके माण्हुनि खे नज़र नथा अचनि, छाकाणि त, ऐं पोइ हुन कपिड़नि खे छुईं। हूअ हमेशह चवंदी रही, मूंखे इहो वणंदो आहे, हुन हमेशह चयईं जेको तव्हांजे अंदरि आहे ऐं तव्हांखे इहो चवणो आहे कि तव्हां सां गॾु असां सभु इहो कयूं था ऐं जेकी संभावना आहे उहो पूरी थींदी
इहे वस्त्र हटी वेंदा, अंदरां असां वचन वारा वस्त्र पाईंदासीं ऐं हुनखे सम्झंदासीं ऐं अॻियां वधाईंदासीं, कोशिशि करे रहंदासीं। इन जी शुरूआति करणी पवंदी। इन जो फ़ैसिलो क़ाइमु आहे असांजो, इहो तव्हांखे हमेशह चवणो रहणो आहे ऐं जेकी ॻाल्हि उहो चई रहिया आहिनि उहो हुनखे तव्हांखे सम्झणो आहे ऐं ॿुधी करे तव्हांखे चवणो आहे की मुंहिंजो विश्वास पको आहे, मां हमेशह पक ते रहंदमि ऐं मुंहिंजो विश्वास पको आहे। असांखे पंहिंजी समस्या जो कुझु शुरूआति करणी पवंदी जंहिंसां असांखे लक्ष्य मिले। असां केवल समस्या जो भार नथा खणी सघूं। बाइबल जे अनुसार असां पाण सां ॻाल्हाए सघूं था, इन जो मतिलबु इहो न आहे त असां पाण खे सुञाणे सघूं था बराबरि। हालेलुया। तव्हांजे मुंहं में शक्ति आहे, तव्हांजे जिभ में जीवन ऐं मृत्यु जी शक्ति आहे। इहा हिकु ॻाल्हि आहे, गिरजे वञी करे वचन चओ। ऐं ॿी ॻाल्हि इहा बि आहे त जंहिंमहिल तव्हांखे समस्या घेरे थी वञे त तव्हांखे उन वक़्तु वचन चवणु खपनि ऐं ज़ोर सां चवणु खपनि। हिन जी कल्पना कयो, हिन करे इहा स्त्री ऐं तुरंत ई हुनजो खून वहणु बंदि थी वियो ऐं हुनखे शरीर में लॻो की मां ठीकु थी वई आहियां। मूंखे बाइबल जो इहो अचानक जाम प्यारो लॻंदो आहे ऐं मां छा चवां। 12 साल हिन स्त्रीअ जो खून पियो वहे ऐं केतिरा डॉक्टर जाम ख़र्च कई ऐं अचानक हुनखे लॻो की मां हमेशह लाइ ठीकु थी वई आहियां। ॿुधायो हाणे उहा हमेशह लाइ ठीकु थी वई आहे। 12, 15, 16 साल 20 साल गुज़री विया ऐं हुनखे चवण में ईअं लॻो की मां कीअं ठीकु थी वियमि। हुनजो विश्वास पको हुयो, हुनजो विश्वास पको हुयो, इन करे उहा हमेशह लाइ ठीकु थी वई ऐं हुनखे उहो विश्वास आयो त प्रभु हुन सां गॾु आहे। अॼु बि तव्हां इहो चई था सघो। तव्हां मां जाम घर में प्रोग्राम ॾिसो था ऐं टीवीअ में ॾिसो था, कंप्यूटर में ॾिसो था। मां अॼु तव्हांखे चवां थी परमात्मा खे सभु ख़बर आहे, उहो सभु ॼाणे थो, तव्हांजो नालो ॼाणे थो, तव्हांजी प्रार्थना ॿुधे थो ऐं अचानक उहो पूरी थी वञे तव्हांजे साम्हूं। तव्हांखे हमेशह वफ़ादार रहणो आहे ऐं नाराज़ न थियो, छाकाणि त प्रभु सचो आहे। छाकाणि त प्रभु सचो आहे। आमेन। यीशु खे इहा ख़बर पइजी वई त हुन मां समर्थ निकिरी वियो आहे। उन अनुभव कयो आहे त जेको हुनखे अनुभव थियो, जेको समर्थ उनखे खिचियो आहे पंहिंजे पाण में। सुठी ॻाल्हि आहे न इहा। मां हिन स्त्री खां कुझु वरितो बि न, उन कुझु ॾिनो बि न ऐं सुठी ॻाल्हि इहा आहे त हुनखे चयईं की इहा ॻाल्हि तव्हां ॾिसो ऐं मुंहिंजे मुंहं में निकितियूं आहिनि ऐं जेकी शक्ति साम्हूं आई। मां तव्हांखे ॿुधाए रही आहियां, जेकी हिमत तोड़ण वारी ॻाल्हि हुई, जेकी परेशानी वारी ॻाल्हि हुई, उहा हुनजे साम्हूं हुई। अॼु सुबुह मूंखे ख़बर पई त मां केतिरी मुंझल आहियां, केतिरी चिड़चिड़ी थी वई आहियां ऐं जेकी ॻाल्हि आहे उहो मुंहिंजे अंदरि अची वई आहे। पर मूंखे ख़बर पई त यीशु असां सां गॾु आहे, उहो हिन ॻाल्हियुनि खे हटाए छॾींदो। यीशु पंहिंजी नाराज़गी पंहिंजे माण्हुनि सां शुरू करे छॾींदो आहे। हे जाम सुठी ॻाल्हि आहे न। उहो हमेशह लाइ हुन जे लाइ सोचणु बंदि करे छॾींदो आहे। ऐं हुनखे ॾिठी वरितो ऐं चयईं की उहो जेको चए थो ऐं जेके वचन 31 में लिखियलु आहे कि जेतिरा माण्हू शांत थी करे चवनि था ऐं जंहिंमहिल माण्हू सभु गॾिजी करे इहो चवनि था कि सभिनीनि पासनि खां तव्हांखे हमेशह महसूसु थींदो आहे कि उहो असां सां गॾु आहे, उहो तव्हांखे छुए थो। तव्हांजे विश्वास खे उहो अची करे छुई सघंदो आहे। हुन स्त्रीअ ईअं चयईं तव्हांखे इहा ॻाल्हि जेकी हुई उन स्त्रीअ ॿुधाई त तव्हांखे जेको छुए थो, तव्हांजे अंदरि जेकी ॻाल्हि अचे थी उहो तव्हांजे अंदरि आहे, उहो प्रभु पंहिंजो पाण में अची करे तव्हांजे अंदरि उहो पैदा करे थो। जंहिंमहिल हुनजी धीअ अची करे इहा चई कि तोखे इहो छा थी वियो अचानक, पोइ हुन चई कि तुंहिंजी बीमारी किथे हली वई ऐं उहो ॻाल्हाईंदी रही हुई पंहिंजे धीअ जे साम्हूं ऐं ख़बर पयसि त हुनजी धीअ हमेशह हमेशह लाइ ख़तमु थी वई आहे। ऐं तव्हां चवंदा हाणे 1 मिंट लाइ ध्यानु ॾियो, हुनजो अनुभव कीअं थियो हुन समय। यीशु तव्हां का समय व्यर्थ न कयो आहे। ईअं 12 साल ताईं उहा बीमार हुई, तंहिंमहिल ताईं तव्हांखे रुकिजी सघे हा।
तव्हांखे लॻंदो आहे त असांखे हिन माण्हूअ जे वांगुरु न सोचणु खपे, इहो बि असां वांगुरु ई माण्हू आहे ऐं बाइबल में लिखियलु आहे की असां माण्हू ईअं ई सोचींदा रहंदा आहियूं ऐं माण्हू खे कोन सोचंदा आहिनि, छाकाणि त हुनजी भावना ऐं वीचार उन वांगुरु ई आहिनि। बाइबल में इहो बि लिखियलु आहे। ज़रा सोचियो इन स्थितीअ लाइ। ऐं पोइ उहो मरी वई। हाणे गुरूअ खे छो थो दुख ॾे? वचन छतियो मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे। हुन जी ॻाल्हि ॿुधी, यीशू न ॿुधी करे हुन जी ॻाल्हि ॿुधई, यीशू न ॿुधी करे आराधनालय सरदार चयो, ॾक न, केवल विश्वास रख। हे प्रभु, तोखे विश्वास आहे मुंहिंजे मथां। हे प्रभु, कंहिंखे उत्साह करे हितां भॼाइजे न। जेको चवे थो हुन यीशूअ न ॿुधी करे सभु ॿुधई ऐं हुनखे चयईं त तोखे चवणु खपे शैतान हितां हलियो वञ, तोखे बिल्कुलु ध्यानु न ॾियणो आहे। मूंखे विश्वास आहे छाकाणि त मां हिते आहियां। प्रभु मूंखे चयो आहे त उहो मूंसां गॾु आहे ऐं रहंदो। तव्हां वञी करे कुझु न कुझु ॻाल्हि कंदा। केतिरा माण्हू सम्झी रहिया आहिनि? ख़ाली ॿुधणो न आहे, नज़र अंदाज़ करणो आहे पंहिंजी शंका खे। शैतान खे चओ तोखे न मिलंदो। हाँ, मज़ाक था कयो? हिकु मिंट, हलो असां प्रभु जे बारे में ॻाल्हायूं था। असां केतिरी गहराई में इहा ॻाल्हि चई सघंदा आहियूं? प्रभु जा वचन जी ॻाल्हि जेकी असांखे ख़बर आहे ऐं असां घणा दफ़ा इहा ॻाल्हि चई करे उन जो इस्तेमालु कंदा आहियूं। मां हिन खे न चवंदसि। हिकु मिंट ओचितो, पर सच इहो आहे कि असांजो समस्या जाम वॾी आहे, पर प्रभु हुन खां बि वॾो आहे। असांखे लॻंदो आहे कि असां हीअं था कयूं। मुंहिंजे वीचार सां असां हमेशह विश्वास खे क़ाइमु न रखी सघंदा आहियूं, छाकाणि त असांखे हुन खां निपटणु न ईंदो आहे ऐं हिन करे असां ईअं चवंदा आहियूं कि मूंखे महसूसु थियो रहियो आहे त असां इहा महिनत कई, पर असांखे हिन मां कुझु बि न मिलियो आहे ऐं उहा ॻाल्हि जेकी बि सभु आहे असां हुन खां क़ाबिल न आहियूं। मूंखे विश्वास आहे त जेको तव्हांखे खपे उहो तव्हांखे मिलंदो, पर तव्हांजे अंदरि जेकी शंका आहे हमेशह ईंदी ऐं उहा जेकी निर्भरता आहे उहा असांजे अॻियां न टिकंदी। तव्हांखे ओचितो इहो ॾकणो न आहे, इहो संदेश हमेशह पंहिंजे अंदरि रखणो आहे ऐं उहो मदद कंदो आहे असां में कहिड़ी घटिताई आहे उहा असांखे चवे थो। बिना कंहिं कारण जे असांखे घटिताई ॾिसणी आहे, इन जो इहो मतिलबु आहे तव्हांखे सम्झणो आहे। उहो पुराणा पाप यादि न कंदो आहे, उहो हमेशह चवंदो आहे त तव्हांखे अॻियां अची करे इहो चवणो आहे तव्हां मुंहिंजी ग़लति ॻाल्हियूं। हिन में काई वॾी ॻाल्हि न आहे। प्रभु चए थो तव्हांखे हमेशह ज्ञान ॾींदो आहे। उहा जेकी परिस्थितियूं में लिखियलु आहे तव्हांखे हुन में हलणो आहे, पर तव्हांखे उहो विश्वास क़ाइमु रखणो आहे ऐं शंका हटाइणी आहे। छाकाणि त अगरि तव्हां शंका रखंदा ऐं तव्हांखे ईअं लॻंदो कि तव्हांजी काई मदद नथी थिए, ऐं मुंहिंजे लाइ घटिताई इहा आहे त असांखे शंका हुजे पंहिंजे प्रभुअ जे लाइ ऐं विश्वास लाइ तव्हांखे जॻहि ॻोल्हणी पए। असां या त प्रभु ते विश्वास कयूं या त शत्रुअ ते विश्वास कयूं। असां परमात्मा ते या माण्हुनि जी भावनाउनि ते विश्वास कयूं, असां पंहिंजे पाण में या माण्हुनि जे चवण में। असांखे प्रभु ते विश्वास करणो आहे ऐं उहा जेकी परिस्थिति आहे उन ते विश्वास क़ाइमु रखणा आहिनि, असांजा वीचार क़ाइमु रखणा आहिनि। असांखे पंहिंजे विश्वास खे मुक्त करणो आहे परमात्मा सां प्रेरित थी करे, परमात्मा सां प्रेरित प्रार्थना करे ऐं उन जे चवण जे करे उहो वचन सां सहमत थियणु आहे। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।